इहो निर्वाण पीठिका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ सबक़ु सिंधी बालिग़ाउनि लाइ तयारु कयो वियो आहे जेके सिंधी ॻाल्हाइण त ॼाणनि था पर सिंधी अरबी ख़त में लिखणु पढ़णु नथा ॼाणनि। हीउ सिलसिले जो 5हों सबक़ु आहे जंहिंमें पाण थे जे अखर सां मानूस थींदासीं। हिन खां अॻु में पाण बे, ॿे, भे ऐं ते सां मानूस थी चुका आहियूं। सिंधी अलिफ बे में ते खां पोइ थे जो अखर ईंदो आहे। सिंधी अलिफ बे अंदरि थे जो अखर 6हें नंबर ते ईंदो आहे। भे वांगुरु थे जो अखर बि हिक खाने ऐं 4 नुक़्तनि ते ॿधल आहे। यादि रहे त भे जो अखर बि हिक खाने ऐं 4 टुॿकनि ते ॿधल आहे। पर भे ऐं थे में फ़र्क़ु इहो आहे जो भे में 4 टुॿका खाने जे हेठां रखिबा आहिनि जॾहिं त थे में 4 नुक़्ता खाने जे मथां रखिबा आहिनि। कंहिं गिलिफ जी शुरूआति में अखर थे खे हिन रीति लिखिबो आहे ऐं बैनुल अक़वामी वायोकी लिपि यानी इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट में थे जी निशानी हीअ आहे। इहो बि यादि रहे त उर्दू अलिफ बे में थे जे आवाज़ लाइ धार अखर मौजूदु न आहे। इन लाइ उर्दू अलिफ बे में ते अखर पुठियां हे जो अखर लॻाए थे जे आवाज़ खे ज़ाहिरु कबो आहे। थे जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए थ जो आवाज़ ज़ाहिरु कबो आहे। थे ज़बर थ। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में थ जो आवाज़ हिन रीति ज़ाहिरु कबो आहे। हाणे पाण थ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। थण, थक, थर, थध। थे जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए थ जो आवाज़ ज़ाहिरु कबो आहे। थे ज़ेर थ। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में थ जो आवाज़ हिन रीति ज़ाहिरु कबो आहे। थे जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए थ जो आवाज़ ज़ाहिरु कबो आहे। थे पेश थ। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में थ जो आवाज़ हिन रीति ज़ाहिरु कबो आहे। हाणे पाण थ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। थड़, थॿेट, थलो, थॾो। थे जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए था जो आवाज़ लिखिबो आहे। थे अलिफ था। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में था जो आवाज़ हिन रीति ज़ाहिरु कबो आहे। हाणे पाण था सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। थाणो, थाली, थान, थाधल। थे जे अखर पुठियां वा जो अखर लॻाए थो जो आवाज़ लिखिबो आहे। थे वा थो। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में थो जो आवाज़ हिन रीति ज़ाहिरु कबो आहे।
हाणे पाण थो सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। थोल्ह, थोरो, थोरा, थोराई। थे जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ऐं उन पुठियां वाह जो अखर लॻाए थू जो आवाज़ लिखिबो आहे। थे पेश वाह थू। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में थू जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण थू सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। थूम, थूहर, थूणी। थे जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए उन पुठियां वाव ऐं उन पुठियां नून जो अखर लॻाए थूं जो आवाज़ लिखिबो आहे। थे पेश वाह नून थूं। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में थूं जो आवाज़ हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण के अहिड़ा लफ़्ज़ ॾिसंदासीं जिन में थूं जो आवाज़ ईंदो आहे। रथूं, रिथूं, वथूं, नथूं। थे जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए थे जो आवाज़ लिखिबो आहे। थे ये थे। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में थे जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। थे सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। थेलो, थिएटर, थेॿो, थेर। थे जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ऐं उन पुठियां ये जो अखर लॻाए थी जो आवाज़ ज़ाहिर कबो आहे। थे ज़ेर ये थी। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में थी जो आवाज़ हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण के अहिड़ा लफ़्ज़ ॾिसंदासीं जिन में थी जो आवाज़ अचे थो। वेथी, साथी, हाथी। हाणे पाण थे जे अखर सां शुरू थींदड़ अहिड़ा लफ़्ज़ ॾिसंदासीं जेके तमामु घणो इस्तेमालु थींदा आहिनि। थियो, थिया, थी, थियूं, थींदो, थींदा, थींदी, थींदियूं। इन सां ई हीउ सबक़ु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। असांजो फेसबुक सुफ़ो पिणु लाइक कंदा। कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।